अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, अॼु मां तव्हांजे लाइ हिकु नई कहाणी खणी आई आहियां जंहिंजो उनवान आहे अजीब फ़ैसिलो। अटकल 3000 साल खनि अॻु बनी इसराइल क़ौम जे बादशाह वटि ॿ मायूं फ़ैसिलो खणी आयूं। हिकिड़ी उमिरि में कुझु वॾी हुई ऐं ॿी कुझु नंढी हुई। वॾीअ माईअ जे हंज में हिकु ॿारड़ो हो। नंढीअ माईअ बादशाह खे दाह ॾिनी त कुझु ॾींहं अॻु मूं ॿारु ॼणियो ऐं 3 ॾींहंनि खां पोइ हिन वॾी माईअ बि ॿारु ॼणियो। 2-4 महीननि खां पोइ असां ॿई गॾिजी झंग में काठियूं मेड़ण वयूंसीं ऐं हिकु वण हेठां 2 ॿार सुम्हारे छॾिया। असां काठियुनि मेड़ण में मसरूफ़ हुयूंसीं त पुठियां को बघड़ आयो ऐं हिन वॾी माईअ जो ॿारु खणी वेंदो रहियो। जॾहिं मोटी वण हेठां ॾिठोसीं त ॿारु रुॻो हिकिड़ो पियो हो ऐं उहो बची वियल ॿारु मुंहिंजो हो। तॾहिं वॾी माईअ डोड़ी वञी ॿार खे खंयो ऐं चयाईं त हीउ मुंहिंजो ॿारु आहे, तुंहिंजो ॿारु बघड़ खणी वियो। मूं घणियूं ई दाहूं कयूं ऐं मिंथूं कयूंमांसि त इहो ॿारु मुंहिंजो आहे ऐं तुंहिंजो ॿारु बघड़ खणी वियो आहे। पर हीअ मुंहिंजी मिंथुनि खे मञे ई नथी ऐं ॿारु मूंखे नथी ॾिए। होॾां वॾी माई कसम खणी रही हुई त हीउ ॿारु मुंहिंजो आहे ऐं नंढी माईअ वटि को बि शाहिद कोन हो ऐं वॾी माई ॻाल्हाइण में बि ॾाढी चालाक हुई। उहो हाल ॾिसी बादशाह फ़ैसिलो कयो त ॿारु वॾी माईअ वटि आहे ऐं असां उनखे ई ॾियारियूं था। अहिड़े फ़ैसिले खां पोइ नंढी माई मायूस थी मोटी। जॾहिं ॿई ॼणियूं बादशाह जे दरबार मां ॿाहिरि निकितियूं तॾहिं ॿाहिरां खेनि बादशाह जो पुटु शहज़ादो मिलियो। उन जी उमिरि 11 साल खनि मस हुई। औरतुनि खां फ़ैसिले जो अहवालु पुछियईं। पोइ 2 मायुनि खे वापसि बादशाह वटि वठी आयो ऐं अर्ज़ु कयईं त तव्हां इजाज़त ॾियो त इहो फ़ैसिलो जेकर आउं करियां। बादशाह खे पुट जी अहिड़े मुतालबे सां ॾाढी ख़ुशी थी। वेतर शौक़ु थियसि त नंढे शहज़ादे जो फ़ैसिलो ॾिसां ऐं संदसि अक़ुलु ऐं ज़हन परखियां त कीअं थो फ़ैसिलो करे। उहो सोचे पुट खे वरी फ़ैसिले करण जी इजाज़त ॾिनई। शहज़ादे हिकु तेज़ तलवार घुराई ऐं चयाईं, आउं हिन ॿार खे वढे 2 अध कंदसि, हिकु अधु हिकिड़ीअ माईअ खे ऐं ॿियो अधु ॿीअ माईअ खे ॾींदसि, जीअं ॿई मायूं ख़ुशि थी वञनि। उहे अखर ॿुधी वॾी माईअ चयो, असांखे तव्हांजो फ़ैसिलो क़बूलु आहे, भले ॿार खे वढे विरहाए छॾियो। पर नंढी माईअ चयो, साईं ॿार खे न वढियो, उहो भल वॾीअ खे ई ॾेई छॾियो। उहो ॿारु उनजो आहे, तव्हांजे वालिद बादशाह बि उनखे ॾियारियो आहे। उहो ॿुधी शहज़ादे चयो, ॿारु असल में नंढी माईअ जो आहे, जंहिंखे ॿार ते रहम अचे थो ऐं ॿार जो मौत नथी चाहे। ॿारु वॾीअ जो न आहे, तॾहिं त ॿार जे वढजण ते बि राज़ी आहे। जीअं त हिन जो ॿारु बघड़ खणी वियो आहे ऐं हूअ चाहे थी त नंढीअ माईअ वटि बि ॿारु न हुजे। पोइ त शहज़ादे फ़ैसिलो करे ॿारु नंढीअ माईअ खे ॾियारियो। शहज़ादे जे उन फ़ैसिले खे ॾिसी बादशाह हैरत में पइजी वियो ऐं ॾाढो ख़ुशि थियो। प्यारा ॿारो, उहो बादशाह अल्लाह ताला जो नबी सॻोरो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम हो ऐं उन जो फ़र्ज़ंद हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हो।